पर नंढे ॿार में आम तौर ते एड्स जो फैलजण या HIV जो इंफेक्शन लगण वो हिकु ख़ौफ़ जी फिज़ा क़ाइमु करे थो, जंहिंजो सबबु सिर्फ़ु इहो आहे कि इस्तेमालु शुदा सुयूं लॻायूं वयूं आहिनि, या जेकॾहिं थेलेसमिया जो को ॿारु आहे उनखे बग़ैर तस्दीक़ जे रत लॻायो वियो आहे, जंहिंजे सूरत में ई थी सघे थी। हिकु नए ॼावल ॿार में HIV उन सूरत में थी सघे थी जॾहिं संदसि माउ खे बि HIV हुजे। उहा माउ ॼमण वक़्तु या थञ जे ज़रिए पंहिंजे ॿार में HIV जो वायरस मुंतक़िल करे सघे थी। पर हिकिड़ो अहिड़ो ॿारु जंहिंजे वालिदेन खे HIV नेगेटिव हुजे, उन ॿार खे इंजेक्शन जी हिस्ट्री हुजे या रत जे अतीअ जी हिस्ट्री हुजे, उन ॿार में सभ खां वॾो सबबु उन्हनि इस्पतालुनि जी लापरवाही शामिल थी सघे थी, जेके इस्पतालूं बार बार साॻियूं सिरिंजूं इस्तेमालु कनि थियूं या बग़ैर तस्दीक़ जे कंहिं लेबॉर्ट्री मां रत उन्हनि खे ॾिनो वञे। असां वटि हींअर लाड़काणे ज़िले में 1100 जे लॻभॻि थेलेसमिया जा ॿार आहिनि, जिनखे महीने में 1 खां 2 भेरा रत चढ़े थी। जेकॾहिं का लेबॉर्ट्री मुकमल तस्दीक़ कोन थी करे, सही स्क्रीनिंग कोन थी करे हेपाटाइटिस या HIV जी, त उहो वायरस उन ॿार में मुंतक़िल थी सघे थो। उन ॿार खे सिहत या ज़िंदगी ॾियण जे बदिरां असां उनखे बीमारी मुंतक़िल करियूं था। उनजे करे ज़रूरत इन शइ जी आहे त उन्हनि समूरनि लेबॉर्ट्रियुनि जी हिकु त रजिस्ट्रेशन थियणु खपे ऐं इहा तस्दीक़ थियणु खपे। सिंध जे अंदरि हिकु इदारो मौजूदु आहे जंहिंखे सिंध हेल्थ केयर कमीशन सॾियो वञे थो। उन इदारे जे मथां इहा ज़िमेवारी लागू थिए थी त उहे समूरनि लेबॉर्ट्रियुनि ऐं इस्पतालुनि जी सर्वे करे उनजी मुकमल चकास कनि ऐं जेको बि मेडिकल सां रिलेटेड माण्हू आहिनि, जेके बि डॉक्टर साहिब आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त गैर ज़रूरी इंजेक्शन न लॻाई वञे। आम तौर ते एंटीबायोटिक इंजेक्शन खां सवाइ नंढनि ॿारनि में ज़रूरत कोन हूंदी आहे त एंटीबायोटिक इंजेक्शन खां सवाइ उहो बि उन सूरत में जेकॾहिं हिकु ओरल मेडिसिन के सीरप कमु नथा कनि, उन्हनि सां उहा तकलीफ़ ख़तमु नथी थिए त इंजेक्शन जे ज़रिए उहो असां उन ॿार खे इंजेक्शन ॾेई सघूं था, पर उहा बि एंटीबायोटिक। उन में बि नई सिरिंज जो इस्तेमालु कयो वञे ऐं उहा जेका लॻल सिरिंज आहे उन जो हिकिड़ो अख़राज जो या ख़ारिज करण जो, उनखे ज़ाया करण जो हिकिड़ो निज़ाम मौजूदु आहे। उहा या त ज़मीन में पूरी वञे या हिकिड़ो इंसीनेटर थींदो आहे जंहिंमें उहा साड़ी वञे। आम तौर ते असां वटि जेके प्राइवेट इस्पतालूं आहिनि उन्हनि मां कंहिं वटि बि इंसीनेटर कोन्हे। सिर्फ़ु आगा खान ऐं लियाकत नेशनल असां वटि वॾियूं इस्पतालूं आहिनि जेके इंसीनेटर उहो हूंदो आहे जेको उन इंजेक्शन खे या जेको बि मेडिकल वेस्ट या तिबी फ़ज़लो आहे उनखे मुकमल तौर ते साड़े रख कंदी आहे। असां वटि थिए ईअं थो त जेके प्राइवेट इस्पतालूं आहिनि उन्हनि वटि उनजे ख़ारिज करण जो, उनखे ज़ाया करण जो को बि सिस्टम कोन्हे। उहे लॻल सुयूं बि उछले छॾनि था, जेके मिटीअ जे ढेरनि ते, गंद जे किचिरे जे ढेरनि ते वञी किरनि थियूं। उतां जेके ड्रग एडिक्ट या नशई आहिनि उहे खणी हिक ॿिए खे हणनि था, पाण खे हणनि था ऐं इहो मर्ज़ मौजूदु रहे थो, फैलिजंदो रहे। साईं, आम तौर ते इहो आहे त HIV इंफेक्शन लॻण खां पोइ 3 खां 6 महीननि जे अंदरि कुझु अलामतूं जिस्म में ज़ाहिर थींदियूं आहिनि। जहिड़े नमूने बुखार, लिङनि जो सूरु, जोड़नि जो सूरु, जिस्म में सूरु, थकावट, बुख जो घटि लॻणु, जिस्म ते हल्का ॻाढ़ा निशान। उन खां पोइ उहे अलामतूं लिकी वञनि थियूं। सालनि जा साल उहो मरीज़ आम ज़िंदगी गुज़ारे थो। 8 खां 10 साल खां बाद वञी उनजो जॾहिं क़ुवत मुदाफ़ियत मुकमल तौर ते ख़तमु थिए थो त उहो एड्स जी सूरत में ज़ाहिर थिए